प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, पाणी सिंध में ज़रई पाणी जी खोट शिदत अख़्तियार करे वई आहे। डाउन स्ट्रीम ते अॼु सिर्फ़ु 100 क्यूसिक पाणी जी फरहमी आहे। हाणे पाणी जी खोट जे करे ज़रात तबाही जे किनारे ते आहे ई आहे, पर हाणे पीअण वारो पाणी पिणु अणलभ थींदो पियो वञे। वरी हिकु प्रोग्राम इन ते ॻाल्हाईंदासीं त अगरि पाणी मथां खां बंदि आहे ऐं सिंध हुकूमत जॾहिं इहो चवे थी पई त हिकु त इरसा उनजो गैर मुनसिफ़ानो विर्छ ते सिंध हुकूमत इल्ज़ाम पई मारे, ऐं ॿियो हिकु सिंध हुकूमत चोरी वारो इल्ज़ाम पई हणे त पंजाब में असांजो पाणी चोरी थो थिए, त उनखे पोइ मेंटेन कीअं कजे, इहो हिकु चोरी जो इल्ज़ाम आहे, इहो साबित कीअं कजे, ऐं अगरि इरसा गैर मुनसिफ़ानी विर्छ करे थी पई त पोइ कहिड़ा फोरम आहिनि जिते इहो केस रखी सघिजे थो। हिकु प्रोग्राम इन ते ॻाल्हाईंदासीं, गॾो गॾु ॻाल्हाईंदासीं त सिंध में गर्मी में पिणु शिदत आहे, जिस्म साड़ण वारी गर्मी आहे, उते बिजली जी लोड शेडिंग आहे। हाणे हिकु तरफ़ हुकूमत बिजली महांगी करण जो फ़ैसिलो कयो आहे, ॿिए तरफ़ लोड शेडिंग जो जेको अज़ाब आहे उहो आवाम खां घटि नथो थिए। इन तमामु तर मामले में हुकूमत जी पॉलिसी कहिड़ी हुजणु घुरिजे? छा फ़क़ति जेका अॻी हुकूमत आहे उन ते इल्ज़ाम आणण सां मसला हल थींदा, या को ॿिया तरीक़ा आहिनि जंहिंसां इहा लोड शेडिंग घटि पिणु करे सघिजे थी? इन्हनि ॿिन्हिनि मौज़ुअनि ते ॻाल्हाइबो। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे साईं इदरीस राजपूत साहब। पाण कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, पाण पाणी जा माहिर आहिनि, अॻूणा एग्रीगेशन जा सेक्रेटरी आहिनि। उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कयो आहे सखर मां असांजो रिपोर्टर ऐं सीनियर सहाफ़ी जनाब मुमताज़ बुखारी साहब, ऐं असांखे हैदराबाद में जॉइन कंदो फैज़ खोसो साहब, पाण सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं टाइम न्यूज़ में पंहिंजी अख़बार जा हैदराबाद जा ब्यूरो चीफ आहिनि। ममता साईं, अगरि ऐं पंहिंजो फैज़ साहब अगरि इजाज़त हुजे त आउं इदरीस राजपूत साहब खां शुरू कयां। इदरीस साहब सलाम वालेकुम। अच्छा इदरीस साहब, हाणे सभ सां पहिरियां त इहो त जॾहिं सिंध हुकूमत इहो इल्ज़ाम पई मारे त पाणी हिकु त अचे घटि थो, ऐं ॿियो हिकु घटि जेको अचे थो पियो त पंजाब में चोरी थो थिए असांजो पाणी, जॾहिं पंजाब में पाणी चोरी थो थिए त इनखे मेंटेन कीअं कजे, इनखे साबित कीअं करण लाइ कहिड़ा टूल इस्तेमालु करणा पवंदा सिंध हुकूमत खे? हाणे इन में मतिलबु ॿ ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं इहो आहे त भई पाणी घटि छो आहे। जी, पाणी इन करे घटि आहे त हिकिड़ो त मींहं कोन पिया आहिनि, सही, उन खां पोइ डैम जेके आहिनि ख़ाली लॻा पिया आहिनि, ग्लेशियर कोन पिया गिरनि, बिल्कुलु सही। अच्छा, ऐं टियों जेको आहे रीज़न इहो आहे त गर्मी पद जेको आहे एतिरो नथो वधे, तंहिंजे करे जेका आहे जबलनि तां बर्फ़ जेका इरिजे नथी। जी, इन्हनि टिनी सबबनि जे करे जेको आहे सो मतिलबु इहे रीज़न आहिनि। बाक़ी हाणे ॻाल्हि आहे त भई फ़ाइदे जे लिहाज़ सां त फ़ाइदे जी ॻाल्हि था कयूं त पोइ या चोरी जी ॻाल्हि था कयूं त पंजाब वारा चोरी था कनि, ऐं कीअं साबित कजे? जी, इहो तमामु ॾुखियो मामिलो आहे। छाजे करे त पहिरें में जेका तव्हांखे ख़बर आहे त इरसा वारनि जेका आहे असां टीम बि मोकिली, पर उन में जेको को नतीजो न निकिरी सघियो। जी, हींअर बि जेका आहे पोज़ीशन इहा ई आहे त इरसा जे हूंदे बि जो त को टेलीमेट्री सिस्टम जेको आहे उन करे बि जेको आहे सो मतिलबु नथो फ़ैसिलो थिए। जी, त पोइ साईं सिंध हुकूमत खे साबित करण लाइ कहिड़ा फ़क़ति इल्ज़ाम सां मामिलो हल थींदो, या के ॿिया तरीक़ा बि आहिनि, माज़ी में के तरीक़ा रहिया आहिनि जेके हाणे अप्लाई करण जी ज़रूरत आहे? न, इशू इहो आहे त भई जेके आहिनि सिंध हुकूमत जे लिहाज़ खां जेका ॻाल्हि आहे त भई सिंध हुकूमत जेका आहे उहा कहिड़ो एक्शन खणे। जी, एक्शन इहो खणे त भई टेलीमेट्री सिस्टम में या कंहिं नमूने में अहिड़ी वफ़द मोकिले जिते पाणी जी चोरी जी जेका आहे ख़बर पए। जी, एक्चुअली छा आहे त असां वटि जेको पाणी चोरी थिए थो तोसां ऐं गुड्डू जे विच में। जी, इन करे जेको आहे मतिलबु इहो प्रॉब्लम आहे। उन में मतिलबु जेसिताईं असां साबित न करे सघंदासीं तेसिताईं जेके इरसा वारा बि छा कंदा? साईं कते कलामी माफ़ी इदरीस साहब, भला सिंध हुकूमत जेको अमां पे चओ त तोशा ऐं गुड्डू जे विच वारो जेको इलाइक़ो आहे उते पाणी चोरी थो थिए, त सिंध हुकूमत पाण मॉनिटरिंग करे सघे थी इन इलाइक़े खे? न, एक्चुअली छा आहे गुड्डू खां तोसां ऐं गुड्डू जे विच में जेका पाणी चोरी थिए, अच्छा उते आबादी जेके आहिनि माण्हू कनि था, जीअं कचे में आबादी थींदी आहे तीअं माण्हू आबादी कनि था। अच्छा, उन जो प्रूफ जेको आहे सो प्रूफ ईअं ॾेई सघिजे थो त भई जेका उते जेका माण्हू टीम मोकिले या को मतिलबु ऑथोराइज़ करे कंहिं माण्हू खे त भई उहो जेको जांच करे ॿुधाए त भई वाकई चोरी थिए थो या नथो थिए। अच्छा इदरीस साहब, हाणे हिकिड़ो ॿियो इहा ॻाल्हि आहे की ॿियो सिंतास मुआहिदे ते हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे विच में ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं। पाकिस्तान खे एतिराज़ु आहे त हिंदुस्तान जेको डैम थो ठाहे उन ते सिंध खे एतिराज़ु आहे, ऐं ॿियो पाकिस्तान इल्ज़ाम पियो हणे त हिंदुस्तान उनजो पाणी चोरी थो करे, हिंदुस्तान इल्ज़ाम थो करे हाणे त चाइना हिंदुस्तान जो पाणी चोरी थो करे। तव्हां सम्झो पिया त असां 2022 में आहियूं, हाणे पाणी वारे मामले ते सूबनि जे विच में त नया मुआहिदा थियणु घुरिजनि, आलमी सतह ते बि इन्हनि मुल्कनि जे विच में हिकिड़ा हाणे नया मुआहिदा थियणु घुरिजनि, जेके माज़ी जा मुआहिदा हुया उहे हाणे उन तरीक़े सां अप्लाई नथा थी सघनि।
जेको न 1960 में इंडस बेसिन ट्रीटी थियो, उन मुआहदे में छा थियो त 3 दरिया जेके आहिनि से होॾे हलिया विया ऐं वेस्ट वारा दरिया जेके आहिनि त काबुल ऐं मतिलबु चिनाब ऐं झेलम जेके आहिनि से असांखे मिलिया, तरवेल सिंध असांखे मिलिया। जी अच्छा, हाणे इशू इहो आहे त पहिरें त बेसिकली जेका इहा विरासती हालत थी आहे। सुवाल इहो त जॾहिं पाणी आहे ई कोन या घटि आहे पाणी त पोइ 3 दरिया इंडिया वारे खे छो ॾिना तव्हां? अच्छा, वरी उन्हनि खे ॿियो राइट ॾिनो आहे त भई उहो जेके आहिनि पावर हाउस ठाहिनि, मथे जेके आहिनि पाकिस्तान जे दरियानि ते पावर हाउस ठाहिनि। पावर हाउस ठाहिण में जेके आहिनि पंहिंजी मर्ज़ी था हलाइनि। एक्चुअली जेका कमु शुरू करण खां अॻु में जेको आहे उन्हनि खे ॿुधाइणो आहे त भई असांखे पावर हाउस ठाहिणो आहे, पर जे पावर हाउस जेको आहे सही नमूने में नथो ठहे त उहे सिंध वारा एतिराज़ कंदा या पाकिस्तान वारा एतिराज़ कंदा न। जी अच्छा, मां वरी ॿुधाए छॾियां त मां पंहिंजे सिलसिले में बि हिंदुस्तान वियोसि ऐं दिल्ली वियोसि, ऐं दिल्ली जेका आहे असां नेगोशिएशन में वियासीं इरसा जे तरफ़ां, मतिलबु वाटर कमीशन जे तरफ़ां वियासीं, इंडस वाटर कमीशन असां सां गॾु हो। उते बि जेको आहे मतिलबु उन्हनि जेको आहे उन्हनि जी पॉलिसी आहे त कंहिं न कंहिं टॉपिक ते ॻाल्हाइण लाइ अवॉइड कनि। अच्छा, पोइ साईं जॾहिं ॻाल्हि पियो कयो त अवॉइड पियो करे त पोइ मामिलो हल कीअं थींदो, या ईअं जो जीअं आहे ईअं पियो हलंदो रहंदो? मुंहिंजे ख़्याल में त ईअं हलंदो, छाजे करे त भई हिकिड़ो त हिंदुस्तान जेको आहे अपर रायपेरियन आहे, माना मथे वेठो आहे, असां लोअर रायपेरियन आहियूं, त हमेशह जेको आहे लोअर रायपेरियन खे हमेशह जेको आहे नुक़सानु थींदो आहे ऐं अपर रायपेरियन खे हमेशह फ़ाइदो थींदो आहे। तंहिंजे करे इन जो हल कुझु कोन्हे, अपर रायपेरियन आहे, तंहिंजे करे हुनजो मतिलबु हुनखे चोरी करण जो हक़ आहे। अच्छा, उनखे चोरी करण जो इहो हक़ साईं कीअं चोरी करण जो हक़? त पाणी ते उन हक़ मां मुंहिंजो मतिलबु आहे त हुनखे उनजी ॾाढ आहे, उनजी ॾाढ आहे जंहिंखे उहो हक़ पियो ॼणाए, ॾाढ आहे उनजी ॾाढ। अच्छा इदरी साहिबु, हिकु दफ़ो ॿीहर अचूं पिया सिंध ऐं पंजाब वारे मामले ते, या असां जेको मुल्की पाणी जो सिलसिलो आहे उन ते, त सिंध हुकूमत जॾहिं इरसा जे गैर मुनसिफ़ाने विर्छ जा इल्ज़ाम लॻाए थी पई, त पोइ साईं इनखे कहिड़नि फोरमनि ते चैलेंज करे सघे थो जॾहिं इरसा में विर्छ वारो मामिलो गैर एक्चुअली इरसा जेको आहे मेजॉरिटी वोट ते फ़ैसिलो थी करे। हुननि छा कयो आहे इरसा वारनि त जेको आहे पंजाब वारनि जे चवण ते हुननि जेको आहे सो ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान खे पाणी जी शेयरिंग में घटि पाणी हुजण में जेको आहे हुनखे शेयर खां आजो कयो अथसि। अच्छा, उन 3 वोट जेके हुननि जा थियनि था ऐं मेजॉरिटी वोट 5 वोट आहिनि त 3 हुननि जा थियनि था, त माना मेजॉरिटी आहे। मेजॉरिटी तो ग़लति फ़ैसिला थी करे। अच्छा, ग़लति फ़ैसिला थी करे तो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट के जेको अप्रोच करे सघिजे थो। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट सीसीआई में, जी सीसीआई में काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में जेको आहे तो मतिलबु अप्रोच करे ऐं उन सां ग़लति फ़ैसिलो कराए, मतिलबु उन फ़ैसिलो जेको आहे ग़लति आहे उन एक्शन वठे। पर उन्हनि लिखी ॾिनो आहे त भई असांखे लिखत में मोकिलियो त भई तव्हांखे छा फ़ैसिलो करिणो आहे। पर एक्चुअली जेका आहे सिंध गवर्नमेंट जेका मां जांच कई आहे, अञा सिंध गवर्नमेंट लिखत में कोन ॾिनो आहे। अच्छा, सिर्फ़ु ज़बानी कलामी आहे। ठीकु है। अच्छा ममता साईं, हाणे तव्हां तफ़सीली ॿुधो पंहिंजो इदरीस राजपूत साहिब खे, उन सिंतास मुआहिदे ते बि हुन सां ॻाल्हायोसीं, इरसा ते बि ॻाल्हायोसीं, ऐं पाणी जी हिकु शॉर्टफॉल आहे उनजा सबब बि इदरीस साहिबु ॿुधाया। हिन वक़्तु ॿुधायो त सखर जी छा सूरत हाल आहे, सखर में केतिरो पाणी हिन वक़्तु मौजूदु आहे, ऐं सखर में जेको पाणी हुजणु घुरिजे आहे हिन फ़सुल में उहो न, हिन मौसम में उहो न आहे, त ज़रात केतिरी मुतासिर थी, ऐं पीअण वारो पाणी बि छा सखर में बि मुतासिर उनजा आहिनि, जीअं असांखे डाउन स्ट्रीम कुटड़ी में नज़र अचनि था पिया, त हाणे पीअण वारो पाणी पिणु अनलभ थींदो पियो। जी बिल्कुलु, इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते अहम आहिनि। ऐं सखर में त हिन वक़्तु जेको पाणी आहे जेको अञा वरी ॾुखी सूरत हाल में ईंदो, उहो ईंदड़ हफ़्ते ईंदो, जेको नेक्स्ट ॾहों अचे पियो, पाणी जी घुरिजुनि में वधियल हूंदी। हिन वक़्तु 35 ॾाह हिकु जेको सैकड़ो उते खोट आहे पाणी जी। पर जेकी इदरीस साहिबु इंपॉर्टेंट ॻाल्हि कई, मां उन हवाले सां मूं वटि हिकिड़ी डेटा आहे, मां उहा साणनि शेयर बि कंदुसि ॾिसंदड़नि खे बि, जेको चयो थो वञे त इहो मामिलो प्रूव कीअं थींदो त पाणी सिंध खे घटि थो मिले या ॿियो को सूबो वधीक खणे थो। हाणे असांजो मसइलो इहो आहे त असां इहो इरसा ऐं
सिर्फ़ु सिंध सूबे जो मामिलो ॼाणा ई वेठा आहियूं। जी हाणे मुंहिंजो इहो मक़सदु कतई न आहे की सूबनि जा के तकरार थियनि या न थियनि, पर हीउ जेको सिधो सो पाणी खणे पियो उहो पंजाब जो आबपाशी खातो खणे पियो। हाणे मां तव्हांखे, मूं वटि डेटा आहे, मां तव्हांखे ॿुधायां, रुॻो मई महीने जी डेटा ॿुधायां। साईं चए थो कीअं साबित थिए, सिंपल साबित थींदी न। हाणे त क्यूबी लिंक केनाल आहे, उनमें 27,000 उनजी डिमांड आहे, कैपेसिटी आहे 27,000 जो 27,000 पाणी क्यूसिक वहे थो पियो। उन्हनि जी ऑफिशियल डेटा आहे, अरसा तां मां खई आहे। जी 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 TS लिंक केनाल आहे, उतां उन्हनि 17,000 खई आहे, 12,000 जेको आहे उन्हनि खई आहे। टीपे CJ लिंक केनाल मां खई आहे। हीअ त फुल डिमांड उन्हनि जेको मंगला वारो ज़ोन आहे उनमें उन्हनि पाणी खयो आहे। जी सॼो पाणी उते खणी पंहिंजी घुर्ज वारो पंजाब खयो आहे। पंजाब जेकी शॉर्टेज आहे उहा जेकी ॿ जेके सूबनि वारी जेकी प्लस उन्हनि खे ॾिनो अथऊं पाणी खोट खां आजो करणु, माना प्लस ई ॾियणु आहे, उहो बि सिंध ते ॿार अची वियो आहे। ऐं ख़ुदि पंजाब पंहिंजी कैपेसिटी पंहिंजी डिमांड मूजिबि पाणी खयो आहे। हिकिड़ा विच में अहिड़ा फेज़ आहिनि जंहिंमें डिमांड खां बि वधीक पंजाब ॾे पाणी वियो आहे। पंजाब जे जेको ख़ासि तौर ते जेको हुनजो मंगला ज़ोन वारो, जिते हाणे आख़िरी पाणी उते बचियलु आहे। छो त डेमनि मां चश्मा वटि बि पाणी जेको रिज़र्वायर आहे उहो बि ख़तमु थियल आहे, डेड लेवल ते आहे, हुनजी पाण लेवल डेड ते आहे। ऐं ईअं ई जेको आहे तरबेला जी 13 मई खां वठी डेड लेवल ते आहे। त पंजाब पंहिंजो पाणी खणे पियो। ममता, तव्हां इहो पिया चओ त अगरि पाणी जी खोट आहे त उहा सिर्फ़ु सिंध में आहे, मथां खां पाणी जेको अचे थो पियो उहो तक़रीबन पाणी पंजाब जे बैराजिस में, पंजाब जे केनाल्स में अचे थो पियो, वञे थो पियो। ऐं उन्हनि जी जेका घुर्ज आहे उन मूजिबि उन्हनि खे पाणी अॼु बि मिले थो। ॾिसो, तव्हां पंजाब मां के दाऊं ॿुधियूं, आबादगारनि जूं ॿुधियूं? तव्हां पंजाब हुकूमत ॿुधायो त असांखे पाणी जेको आहे जीअं सिंध हुकूमत दाऊं थी करे कोन मिलियो। असल में हीउ असांखे जेको आबादगार आहे उनखे हिकिड़ी ॿी डायरेक्शन ते लाहे ऐं पाण जेको आहे हिकिड़ी सियासी जेको आहे पॉइंट स्कोरिंग करण वारो चकर हले थो पियो। अदरवाइज़ पाणी खे मुंसिफ़ाणी विर्छ वसीले हिके जेतिरी खोट खणिजे, हिके जेतिरी जेको हुनजो टाइम आहे न, टाइम प्रॉपर आहे न, टाइम ते तव्हां पाणी न छॾींदा, टाइम लेग बि वधी वियो आहे। ख़ुदि सिंध जे अंदरि बि आहे, तव्हां गुडू खां जेको छॾियो था सखर खां कोटड़ी छॾियो था, विच में कोटड़ी ऐं ॿिनि जाइनि ते डेफिसिट थिए पियो। साईं खे ख़बर आहे त तौसा ऐं गुडू जे विच में वॾो पाणी गुम थिए पियो, ऐं गुडू ऐं कोटड़ी, सखर ऐं कोटड़ी जे विच में बि पाणी गुम थिए पियो। ईअं न आहे त असां वटि न आहे, त हीअ सूरत हाल आहे। जी अच्छा, इदरी साहिबु, हिकु मुमताज़ जी ॻाल्हि जेको तुत आहे उहो इहो आहे त हिकु डेम, जेकी डेमनि में भला पाणी आहे, हिकु त पाणी जे मथां शॉर्टफॉल आहे, ॿियो हिकु डेमनि जो पाणी आहे, उन ते भला ॿियनि सूबनि जो बि हक़ु आहे, भला सिंध जो उन डेमनि में जमा थियल पाणी ते हक़ु आहे, या उनजो सिर्फ़ु पंजाब जो हक़ु आहे? इशू इहो आहे त डेमनि में जेको पाणी आहे, सिंध वारो तरबेला जेको डेम आहे उन ते असांजो हक़ु आहे। पंजाब वारा जेके आहिनि से त मंगला ते चवनि था त भई सिंध जो हक़ु कोई कोन्हे। हालांकि जॾहिं पाणी जी खोट थिए थी त सिंध में जेको आहे सो खोट वधि में वधि थिए थी, ऐं उन नतीजे में जेको आहे सो छा थो थिए, तरबेला में पाणी जेको आहे स्टोर नथो थिए। अच्छा, ॿियो साईं जेको हिन मां तव्हांखे ज़मीनी सुवाल इदरी साहिबु पुछंदा, जेको हिननि फेबरवरी खां वठी डेड लेवल ते ई रखराए छॾियो, छा इहो मुमकिन न हो त पाणी जेको आहे जनवरी ऐं फेबरवरी में सिंध जे हिसे जो रिजर्वायर में रखे न, ऐं पोइ मार्च में कढे न, त असां घटि में घटि अप्रैल ऐं मई में त कुझु जेकी शॉर्टेज आहे उहा त असांजी 20% 25 रहे आहे वधि में वधि। जी न, इशू इहो आहे त भई सिंध में पाणी जी खोट जेका आहे बराबरि आहे, ऐं इन करे जो पंजाब वारा जेके आहिनि से पाणी चोरी कनि था। CJ ऐं TP लिंक में जेके आहिनि से पाणी वहाइनि था, पंजाब जे उन एरिया खे पाणी ॾियनि था जेके अॻे इंडस बेसिन TT जे टिनि दरियानि तां मतिलबु आवाज़ थींदियूं, हाणे उन खे पाणी ॾियनि था त ज़ाहिर सिंध में खोट थिए थी। उन खां पोइ जेको आहे मंगला में पाणी स्टोर था कनि, उहो बि स्टोरेज जेको आहे सो ग़लति आहे। छाजे करे, जॾहिं सिंध में खोट आहे त तव्हां मंगला में छो था स्टोर कयो? बिल्कुलु सही। ऐं अंडरग्राउंड डिपॉज़िट बि नथा ॻणनि साईं, अंडरग्राउंड डिपॉज़िट उहे केतिरो था इस्तेमालु कनि, असां केतिरो था कयूं? अंडरग्राउंड जी बि जेका आहे एक्चुअली जेको आहे पंजाब में पाणी जेको आहे घणे भाङे मिठो आहे, 80 सैकड़ो मिठो आहे। सिंध में वरी जेका आहे 20 सैकड़ो मिठो आहे। अच्छा, त उन में ज़ाहिर आहे की ट्यूबवेलनि जे ज़रिए जेके आहिनि से पाणी कढनि था ऐं इस्तेमालु था कनि। सिंध में जेका आहे घटि पाणी हुजण जे करे जेको आहे पीअण जे पाणी जी बि तकलीफ़ थी थिए। अच्छा इदरी साहिबु, जेका अव्हां बि ॻाल्हि चओ था पिया त पंजाब, ज़ाहिर आहे पंजाब पाणी खणे थो पियो ऐं पंजाब चोरी बि करे थो पियो। सिंध हुकूमत बार बार इल्ज़ाम पे हणे, CCI जो इजलास मुसलसल पोइ हुकूमत में तव्हां ॾिठोसीं त वॾे अरसे ताईं 100 ॾींहं में CCI जो इजलास थियणो आहे, वॾे अरसे ताईं CCI जो इजलास ई नथो थिए।
त पोइ ही सिंध जा माण्हू कंहिंदड़ दाहिनी ॾियनि, पोइ इन्हनि वटि कहिड़ा ऑप्शन्स बचनि था, हिन जी ज़रात तबाह थी थिए, पीअण लाइ पाणी कोन्हे। पहिरियों मसइलो त इहो आहे त पहिरें सिंध गवर्नमेंट जेका आहे लिखत में त मोकिले न CCI खे भई असांखे ही एतिराज़ आहे, त सिंध वारा पाणी जेके आहिनि पंजाब वारा पाणी चोरी था कनि, सही सही, या इर्सा ग़लति फ़ैसिलो थी करे, सही, जेसि ताईं लिखत में न ॾींदो तेसि ताईं जेको आहे सो ॻाल्हि ॿोल जेका आहे इन नमूने में थींदी रहे थी न। ठीकु ठीकु ठीकु, अवां चओ पिया त लिखत कलम जेको लिखत पढ़ण वारो कमु आहे उहो हुन में थिए, ऐं जेके फोरम्स आहिनि उन बाक़ाइदा तौर ते उन ते एतिराज़ आहे, प्रेस कॉन्फ्रेंस सां इहे मसइलो न थींदो। इदी साहिबु अवां सां गॾु ई रहिजो। फैज़ खोसो साहिबु असांखे जॉइन कयो आहे। फैज़ खोसो साहिबु हाणे पहिरियां त इहो ॿुधाइजो त अॼु डाउन स्ट्रीम जी छा सूरत हाल आहे, ऐं जॾहिं सिर्फ़ु 100 क्यूसिक पाणी उते फ़राहमी थिए थी पई त पोइ ज़राअत ऐं ॿिया मामला त पंहिंजी जाइ ते, पीअण जो पाणी बि मुतासिर थींदो हूंदो हुन में। ॾिसो, कोटड़ी बैराज जेको आहे उहो सिंध जो आख़िरी बैराज आहे ऐं 12,520 क्यूसिक जेको पाणी आहे उहो स्ट्रीम ते मौजूदु आहे ऐं 125 क्यूसिक जेके आहिनि उहे डाउन स्ट्रीम कोटड़ी बैराज में छॾियो पियो वञे। कोटड़ी बैराज खां डेल्टा ताईं जेको इलाइक़ो आहे उनखे ॼण त सिंध जो इलाइक़ो ई तसवर नथो कयो वञे। हिकिड़ो पूरो जहान रहे थो इन इलाइक़े में। उतां तव्हांजे समुंड जी पावत थिए थी, समुंड मथे चढ़ी अचे थो, ख़ुदि दरिया जो रस्तो वठी मथे चढ़ी अचे थो, त तव्हांजो जेको दरिया आहे उनखे तबाह करे थो, गॾोगॾु तव्हांजूं जेके ज़मीनूं आहिनि उनखे खाए थो, गिड़काए थो। ऐं टियों जेको उनजो नुक़सानु आहे उहो इहो आहे त जेको तव्हांजो ज़ेर ज़मीन पाणी आहे उनखे बि समुंड आहे उहो तबाह करे थो। जेको मुआहिदो आहे 1991 वारो जेको कार्ड आहे असांजो, उन मुताबिक़ कोटड़ी बैराज डाउन स्ट्रीम में असांखे 10 मिलियन एकड़ पाणी छॾिणो आहे, पर तव्हां जॾहिं ॾिसो त 125 क्यूसिक ओनली इहो पाणी छॾियो वञे, सो बि तव्हांजो पाणी डाउन स्ट्रीम मां निकिरी ऐं रुगो कोटड़ी ऐं लतीबाबा ताईं ख़तमु थी वञे, त जेका इकोलॉजी आहे तव्हांजी, जेको माहौलियात आहे तव्हांजो, जेको इको सिस्टम आहे तव्हांजो, उहो किथे बीहंदो। ॿी मूं इदरीस साहिब जी ॻाल्हि असांजे बुज़ुर्ग आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त आपाशी माहिर आहिनि। उन्हनि सिंध जो केस रखियो आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ते उन ते अफ़सोस जो खिल बि आहे त जेको मथे वेठो आहे उहो सम्झे थो त इहो असांजो हक़ आहे, असां पंहिंजी न इदरीस साहिबु चए थो हुनजी ॾाढ आहे या हुनजी ॾाढ आहे जंहिंखे हू पंहिंजो हक़। ॾिसो, असांखे इहा ॻाल्हि हज़म कराई थी वञे मुख़्तलिफ़ फोरम्स तां त पाणी ते जेको मथे वेठो आहे उहो तव्हांजो पाणी पी बि ईंदो। भई सिंध गवर्नमेंट आहे, प्रॉपर फोरम्स आहिनि, उहे फोरम्स असांजे जेके आहिनि उहे मुतहरिक छो नथा थियनि। सिंध हुकूमत जो फ़र्ज़ु आहे सिंध हुकूमत पंजाब सां ॻाल्हाए, वफ़ाक़ सां ॻाल्हाए ऐं स्टैंड वठी ॻाल्हाए। जॾहिं तव्हांजो पाणी जो वफ़ाक़ी वज़ीर इहा ॻाल्हि चवंदे नज़र अचे त पाणी जी जेका खोट आहे उहा कुदरती खोट आहे। अॻु साल जॾहिं हिकिड़ी ॿी हुकूमत हुई, असां उन हुकूमत खे सपोर्ट नथा कयूं, पर जॾहिं उन हुकूमत में पाणीअ जी खोट हुई, गुज़िरियल साल तव्हां ॾिठो हूंदो त सोहेल अनवर सियाल तव्हांजो सूबाई वज़ीर हो, उन तव्हांजे कोटड़ी बैराज डाउन स्ट्रीम में पंहिंजे ऑफिसर सां गॾु, चीफ इंजीनियर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कई, सखर ते प्रेस कॉन्फ्रेंस कई, गुड्डू ते प्रेस कॉन्फ्रेंस कई। हाणे जेके आहिनि प्रेस कॉन्फ्रेंस छो नथियूं थियनि? माण्हू सम्झनि था त ममताज़ साहब डेटा खणी आयो, उहो इर्सा जा डेटा आहिनि जंहिंमां साबित थो थिए त पंजाब चोरी थो करे। इदरीस राजपूत साहब चवे थो त पंजाब चोरी करे थो, पंजाब चोरी करे थो। जी जी, ऐं जेको असांजो वफ़ाक़ी वज़ीर साहिबु आहे उहो चवे थो त पंजाब पाणी चोरी नथो करे। इहे असांजे वज़ीर साहिब जी इहा स्टेटमेंट आहे त पंजाब चोरी नथो करे। अरे ममता साहिब, हीअ जेका ॻाल्हि इदरीस साहिबु कई आहे त सिंध हुकूमत खे फ़क़ति ज़बानी कलामी एहतिजाज करण जी ज़रूरत न पवंदी, उन्हनि खे लिखत में इहो रिकॉर्ड कराइणो पवंदो। सिंध हुकूमत लिखत वारे मामले में छो नथी वधे? छा सिंध हुकूमत बि इन मामले ते छा को विच वारो को स्टैंड वठण जी कोशिशि पई करे? आख़िर मामिलो छा आहे? सिंध में पाणी, सिंध करबला पई थिए ऐं हुकुमरान जेके आहिनि उनजो इहो हाल आहे। असां सिंध हुकूमत कुझु लिखतूं कंदी आहे, लेटर असांजे बि लीक कंदा आहिनि त असां हीअ लिखत कईसीं। जी, इर्सा जो चेयरमैन केरु आहे? सिंध सूबे सां तालुक़ु रखंदड़ सिंधी आहे। जी, ऐं जेको सेक्रेटरी असांजो आपशी आहे उहो बि असांजो सिंध सूबे जो ऐं सिंधी आहे। जी, वफ़ाक़ी वज़ीर पाणी वारो केरु आहे? सिंध सां तालुक़ु रखंदड़ सिंधी आहे। तव्हांजी जेकी कमेटी आहे, वाटर कमेटी आहे उते वफ़ाक़ में, उनजो जेको मेंबर प्लस उनजो जेको हिन वक़्तु सरबराह आहे उहो सिंधी आहे। जेके 4 वॾा फोरम आहिनि उन ते तव्हां सिंध सां लाॻिया पियल सिंधी वेठा आहियो। जी, सिंध जो पाणी चवनि था दाड़ो थो लॻे, केरु थो हाणे? जी, इहो ख़ुदि माना मुंझाईंदड़ सुवालु आहे। ठीकु आहे, अरसा मूं चयो न पॉइंट स्कोरिंग जे लाइ इर्सा जी जे वसी कुझु कोन्हे, साईं खे ख़बर आहे रही आयो आहे त इर्सा छा थी करे।
पर सिंध हुकूमत हिकु लिख पढ़ सां जी। गॾु पंजाब सां हिकु भेरो ॻाल्हाए। जी मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो त जेकॾहिं सूबनि जी जेकी राब्ताकारी वारी कमेटी आहे उनखे फाल कयो वञे, इशू टू इशू वञनि त बाबा तव्हां ॿ असां जेके आहिनि हिन वक़्तु चओ त ॿिनि सूबनि खे त मिले थो, उहे त मौज में अची आहे, ठीकु त पाण में ॻाल्हायूं, ठीकु आहे। असां सां ई ज़्यादती आहे। ठीकु आहे। साॾे लिखंदा छा थींदो, वफ़ाक़ी वज़ीर पंहिंजो आहे, उहो छा थो करे पंजाब सां ॻाल्हाइनि, वॾो वज़ीर पंजाब जे वॾे वज़ीर सां ॻाल्हाए, हाणे हुन गॾियल हुकूमत आहे, बाबा पाणी असांखे पूरो ॾियो, असांखे तव्हां जेतिरो असां नुक़सान था खणूं तव्हां ओतिरो खणो। जी त हीअ इन जो सैंपल हल आहे। इन ते मुंहिंजो ख़्यालु आहे कंहिंखे बि पोइ एतिराज़ न रहंदो त बाबा सिंध हुकूमत कुझु न कयो। हाणे ताईं ईअं चइबो सिंध हुकूमत कुझु नथी करे, सवाइ ख़त बि मोकिले त छा थींदो। बिल्कुलु सही, बिल्कुलु। अरे इदरी साहब, हींअर हिन वक़्तु फौरी तौर ते सिंध हुकूमत खे छा करणु घुरिजे जो ज़राअती पोखाई थी सघे? अगरि पोखाई न थींदी त पोइ हीउ मामिलो बीहंदो कोन्हे। ज़राअत जेका असांजी कणगे जी हद थी रखे मैशियत में, उहा अगरि पोखाई न थींदी त पोइ हीउ मुल्क हली कीअं सघंदो? अॻु में ई माशी तौर ते असां ॾिवाल जो शिकार थियण वारा आहियूं। इशू इहो आहे त भई नॉर्मली जेको आहे सो आगाट ख़रीद में असां वटि जेको आहे पाणी 1 अप्रैल खां वठी 10 जून ताईं जेको आहे सो आगाटो ख़रीद शुमारु थींदो आहे। उन में जेको आहे पाणी असांखे घटि थो मिले। ज़ाहिर आहे उन जे नतीजे में छा थी थिए, पोखाई जेका आहे घटि थिए, वण घटि था पोखजनि। नतीजे में छा आहे त मईशत असांजी सिंध जी तबाह थी थिए। जी उन खे ठीकु करण लाइ मतिलबु पहिरियों इशू इहो आहे त भई पहिरियों त सिंध गवर्नमेंट जेका लिखी मोकिले उनखे CCI खे, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट खे, त उहे असांजा इहे एतिराज़ आहिनि। उन खां पोइ जेको आहे सो ॿी मतिलबु पंहिंजे लेवल ते जेका कोशिशि करे सिंध गवर्नमेंट त भई जेको आहे कंहिं न कंहिं नमूने में फ़ैसिलो थिए। फ़ैसिलो जल्दी नथो थिए त उन करे देरि थी थिए त मामिलो जेको आहे मुंझियल थो रहे। जी त साईं, फौरी तौर ते हिन वक़्तु पोखाई जे लाइ छा करणु घुरिजे? पोखाई जे लाइ को बुर्जुस्तो एहतिजाज करणु घुरिजे? सिंधी माण्हू छा कनि? हारी वीचारा छा कनि? न इशू इहो आहे त हिन महिल जेके आहिनि पाणी ॾिसी पोखाई कनि। पाणी जेकॾहिं घटि आहे त उन असां जेके आहिनि उहो घटि पोखनि, छाजे करे उनखे पचाइण पोइ ॾुखियो थी वेंदो न। इन करे जेको आहे हींअर जेका स्टेट जी इहा ई हुजणु खपे, हिकमत अमली इहा थियणु खपे त घटि पोख कनि। ठीकु आहे, चओ पिया त पोखाई घटि थिए। अच्छा मुमताज़, हाणे हिकु त असां ॻाल्हायोसीं त पाणी जेको मथां घटि पियो अचे, असांजो हिन वक़्तु ताईं बहस इहो हुयो त पाणी मथां घटि थो अचे, इरसा जी मुनसिफ़ानी विर्छ कोन्हे, बरसाति कोन पई थिए, ग्लेशियर कोन था पिघलनि, उन करे पाणी मथां ऐं डेमनि जो पाणी बि पंजाब खां थो वञे। सिंध खे जेको पाणी मिले थो पियो उनजी विर्छ कीअं थी थिए? छा सिंध जी हर वाह ते हिकिड़ो डैम ठहियो पियो आहे, हिकु बासर जो डैम ठहियो पियो आहे, उन करे वाह जो जेको पुछड़ी वारो आहे उहो बि ईअं ई थो रोए जीअं सिंध रोए थी पई पंजाब जे साम्हूं ऐं ॿियनि सूबनि जे साम्हूं? जी बिल्कुलु, इहो तव्हां दुरुस्त ॻाल्हि कयो पिया त हिन वक़्तु सिंध में बि हर जाइ ते पाणी जी जेको आहे तलब आहे। राइट साइड ते पोखी अञा न थी आहे, जेकी अॻु में कंहिं दौर में त मई में शुरू थी वेंदी, हलो मई हली वई आहे, अॻे जून में वञी थींदी। हाणे जेकी डेटा जेकी साम्हूं पई आहे उहा ॿुधाए थी त तौसा में पाणी जेको आहे हेठियों वहकिरो घटिजी वियो आहे, गुडू घटिजे पियो, चश्मा जो बि हेठियों घटियल आहे, काबुल नदी मां बि घटि अचे पियो, पंजाब मां पंजनद त असां ॾे उहे ॿुड़ी थियो पियो आहे। त इहो इम्कानु कोन्हे त एहतिजाज बि कबो, जेकॾहिं पाणी सुभाणे बि खोलींदा त असांखे ईंदड़ 10-20 ॾींहंनि ताईं अञा शदीद खां शदीद पाणी जी खोट में हलिया वेंदासूं। हाणे इहो त असांजे जेकॾहिं मटु पियो आहे उन मट में पाणी आहे, उनजी विर्छ पाण कीअं कयूं? हाणे इहो सुवालु अहम आहे। हाणे हिकु त चोरी आहे, जेको जीअं तौसा खां गुडू ताईं चोरी आहे, पाण जेको लाइन लासे 30 खां 40 हज़ार उहे ॿुधाइनि पिया, ईअं गुडू खां असां लाॻीतो तव्हां ॾिसंदा हूंदा सखर खां 20-25 हज़ार क्यूसिक अचे थो, पर गुडू वटां 12 हज़ारनि खां कोटड़ी वटां न पियो चढ़े। त इहो विच में जेको आहे पाणी, कुझु लाइन लासिस नेचुरल हूंदा आहिनि, कुझु जेको आहे उते ज़मीनूं थियूं आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते, क़ानूनी तौर ते ॾियनि। ॿियो वधि में वधि पाणी रुॻो 2-3 सिलेक्टेड कैनालनि खे ॾिनो वियो, जेको सखर बैराज खां ॿिया कैनाल जेके आहिनि उहे घटिया विया। उते बि जेको आहे ऐं उनजी कमांड एरिया असां ॾिसूं था उहा कहिड़ी आहे, ऐं उते पाणी जेकी आहे खणत केतिरी आहे, उहा बि ॾाढी नाइंसाफ़ी आहे। उहा चोरी रोकण लाइ वज़ीर आला सखर अची चयो त मां रेंजर्स बि आणींदुमि, रेंजर्स छा कयो? कुझु न कयो। उहो रेंजर्स वञी उते कयो जिते नंढा नंढा आबादगार ग़रीब पाणी खणंदा हुआ न, उन्हनि खे थोरो सटको कुटको ॾिनो, वॾे आबादगार खे त जागीरदार खे त कुझु न कयूं। ठीकु आहे, उहो पाणी जी विर्छ मुनासिबु न आहे। ठीकु आहे। अच्छा फैज़, लाड़ में हैदराबाद में पाणी जी विर्छ कीअं आहे, या साॻी सूरत हाल जेका उत्तर में आहे, या उते अञा कुझु मुख़्तलिफ़ आहे? ॾिसो, जेको ही लोअर सिंध आहे तव्हांजी, उनखे हिकिड़ो त तव्हांजो सखर बैराज जो रोड़ी कैनाल ऐं जेके नारा कैनाल आहे उहा सैराब करे थी, गॾोगॾु
जेको लाड़ जो खितो आहे, ठट्टो, सिजावल, बदीन जो कुझु इलाइक़ो, इहो तव्हांजो कोटली बैराज डाउन स्ट्रीम मां जेको आहे कोटली बैराज जे जेके बाह आहिनि उन्हनि जे ज़रिए तव्हांजी पोखी राही थिए थी। पोखी जी सीज़न त असां खां निकिरी वई ऐं सिंध खे जेको खरबे रुपए जो नुक़सानु थियो उहो थी चुको। हाणे तव्हां हिन वक़्तु छाकाणि त वण नथा लॻाए सघो ऐं तव्हां पंहिंजा बाग बचाए न सघियो, बासर आबादगारनि खे पंहिंजा जेके बाग आहिनि, पंहिंजा केला आहिनि या पंहिंजा फसल आहिनि, उहे जेको पाणी मुयसर हो उहो उनखे मैनेज करे पंहिंजो इलाइक़ो खे सैराब कयो। पर जेको ग़रीब आबादगार आहे, जेको ग़रीब माण्हू आहे, बेपहुच आबादगार आहे, या जंहिंजी ख़ुदि ई नथी वञे, उहे अॼु बि हिन वक़्तु बि एहतिजाज कनि था। मलकानी शरीफ़ वञी ॾिसो, हिन वक़्तु बि एहतिजाज आहे, उते पाणी न पहुतो आहे, अञा ताईं पाणी न पहुतो आहे। जेतोणीकि सखर बैराज खे जेका कोट आहे उहो 24 सैकड़ो आहे, हुनजे बावजूदि तव्हांजो जेको नसीर जो सिस्टम आहे उहो नथो हले। तव्हांजो रावकी रोडी कैनाल जी जेका आख़िरी शाखा आहे हैदराबाद में, और रावकी शाखा आहे, उनजी टेल्स तव्हां ॾिसो, हैदराबाद प्रांत जा जेके मोह वारा आबादगार आहिनि उहे टोड़े तव्हांजो पाणी पीअनि था। हीअं रोडी कैनाल ते तव्हां नवाब शाह में वञो, ॿ डिवीज़नूं जेके आहिनि आपासी खाते जूं, उहे तव्हांखे हुते ज़बरदस्त सैराब नज़र ईंदियूं। बाक़ी जेके असां जहिड़ा जेके तव्हां जहिड़ा बेपहुच आबादगार आहिनि उहे पाणी पीअण जे पाणी खां बि महरूम आहिनि। लाड़ सिंध त असांजो बिल्कुलु ई तबाह थी वियो आहे। हाणे थियण इहे घुरिजे त जेको पाणी अचे घटि में घटि सारियुनि जे लाइ आबादगारनि खे ॾिनो वञे, तुर्त ॾिनो वञे, उन्हनि ॿुधायो वञे त एतिरो पाणी दस्तियाबु हूंदो, सुबुह जो बेजारो पोखी न सारियुनि जी पोखाई शुरू कनि त कुझु आबादगारनि में साह पवे। पर जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल रही त असां तव्हांखे ॿुधायां त सिंध में जेको ॾुकार ईंदो ऐं उन सां जेका उनजा ॿिया कॉम्प्लिकेशन्स थींदा, उनजा जेके असर थींदा, तव्हां वटि जेका बदबली वधंदी, उनखे तव्हां रोके न सघो। बिल्कुलु। अच्छा इदरी साहब, हाणे असांजा 2 सीनियर रिपोर्टर्स आहिनि, 2 सीनियर सहाफ़ी आहिनि। अवां लाड़ जी सूरत हाल ॿुधी, अवां उतरी पाणी जी मुनसिफ़ानी जेका विर्छ आहे उनजी अवां ॻाल्हि ॿुधी, त हिनखे मुनसिफ़ानी विर्छ कीअं बणाइजे? जेको सिंध खे पाणी मिले थो पियो उहो 70 सालनि में आख़िर उनजी मुनसिफ़ानी विर्छ छो न पई थिए? हिकिड़ो बाअसर वेही वाह ते कालाबाग डैम पंहिंजो ठाहियो वेठो आहे, इहो कीअं ख़तमु कजे? न, इशू इहो आहे, कालाबाग वारो डैम जेको आहे सो त ठाणे कोन्हे, सिंध खे उन ते एतिराज़ आहे। जी अच्छा, पोइ हाणे जे मतिलबु जॾहिं पाणी बलूचिस्तान खे बि असांखे पाणी ॾियणो आहे, बलूचिस्तान खे बि जेको आहे कोर्ट में शेयर न करिणो आहे, इन करे जेको आहे सो असांखे सखर बैराज ते जेको आहे पाणी घटि थो पहुचे त असांखे बलूचिस्तान खे पूरो शेयर ॾियणो थो पए। जंहिंजे करे जेको असां वटि खोटी थिए ऐं इन खोट जे नतीजे में जेके आहिनि असां वटि जेका ज़राअत जेका मुतासिर थिए। ठीकु है, वॾी वॾी महिरबानी इदरीस राजपूत साहब। अवां तफ़सीली तौर ते असांखे पाणी जी जेका गैर मुनसिफ़ानी विर्छ थिए थी उनजे हवाले सां आगाह कयो, सिंतास मुआहिदे बाबति तव्हां ॿुधायो, पंजाब पाणी सिंध जो पाणी खणे थो पियो, अवां उनजो एतिराफ़ बि कयो पिया ऐं अवां चओ पिया त सिंध हुकूमत खे उन बाबति छा स्टैंड करणु घुरिजे। पाणी जी हिन वक़्तु मजमूई खोट छो आहे उनजे सबबनि ते बि असां ॻाल्हायोसीं। नाज़रीन, प्रोग्राम हिते वठूं था नंढी साईं खां पोइ वरी ॻाल्हाईंदासीं त हिकु तरफ़ पाणी कोन्हे, ॿिए तरफ़ गर्मी जेका आहे उहा लिंगनि खे साड़ण वारी गर्मी आहे सॼी सिंध में, टे तरफ़ वरी बिजली जी लोड शेडिंग आहे हिकु, ऐं चौथे तरफ़ वरी हुकूमत ऐलान कयो आहे त हाणे जेका बिजली न आहे उहा वरी महांगी करण जो उन्हनि फ़ैसिलो कयो आहे। हिन तमामु तरह सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं, पर पहिरियों वठूं था नंढी साई, ऐं साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन, प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार। वक़्फ़े खां अॻु में असां ॻाल्हाए रहियासीं सिंध में ज़री पाणी जी खोट ते। सिंध में ज़री पाणी जी त खोट आहे ई आहे। हाणे ॾिसूं था पिया त हीउ मौसमु इंतिहाई सख़्तु मौसमु आहे, इंतिहाई गरम मौसमु आहे। हिन गर्मी वारे मौसम में बिजली अणलब आहे, बिजली जे लोड शेडिंग अवाम मथां अज़ाब विधो आहे ऐं हुकूमत उन ते वरी अञा 4 चंड इहे लॻाया आहिनि त इहा जेका अणलब बिजली आहे उहा हाणे 8 रुपया फ़ी यूनिट महांगी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। 7000 मेगावाट हिन वक़्तु बिजली जो जेको आहे उहो फ़ाल आहे। त इन तमामु त सूरत हाल में आम माण्हू जी ज़िंदगी जो गुज़र सफ़र कीअं थींदो, उहो मज़दूर, उहो ॾिहाड़ीदार हिन तमामु तर मामले खे कीअं मुंहुं ॾेई सघंदो। प्रोग्राम जे हिन हिसे में हिन ते ई ॻाल्हाइबो। मुमताज़, अव्हां पाणी ते त ॻाल्हायो, हीअ बिजली जी छा सूरत हाल आहे? भला सखर खां असांखे आगाह कजो त सखर में केतिरा कलाक लोड शेडिंग आहे, हिन वक़्तु केतिरा कलाक लोड शेडिंग आहे? हीअ हुकूमत जॾहिं आई त हिननि त ऐलान कयो त असां लोड शेडिंग ख़तमु करे छॾी आहे। जी बिल्कुलु, जेकी सखर में सेप्को कंपनी आहे उन जी ज्यूरिसडिक्शन तक़रीबन सिंध जो इहो तक़रीबन 60 सैकड़ो वञी 55 या 60 सैकड़ो जे लॻभॻि थिए थो। उनमें बलोचिस्तान जो कुझु हिसो अचे थो, कुझु सराइकी बि अचे पियो बेल्ट। बहरहाल वॾो हिकिड़ो कंपनी जो उहा ज्यूरिसडिक्शन आहे। हाणे उन वटि जेकी बिजली मौजूदु आहे उहा
त घुर्ज मूजिबि आहे दरे घटि जी पर हाणे इहे थिए इहो थो थो जेकी चोरी थिए थी बिजली उहो उनजे करे हू लोड शेडिंग वधाइनि उते एक्सप्रेस फीडर क़ाइमु कया अथऊं पर एक्सप्रेस फीडर्स ते बि 4-4 5-5 कलाक उन्हनि एक्सप्रेस फीडर ते लोड शेडिंग कई आहे पर जेको ॿिया फीडर आहिनि उन्हनि ते बिजली वधीक वञे पई उनजो जेको पाण टाइम कथियूं था जेके ॻोठनि जो कयूं था त उते 18 कलाक वञे थी जेके शहर जेके नंढा शहर आहिनि त उते 8 खां 12 कलाक वञे थी जेके सखर जहिड़ा शहर आहिनि त उते वरी 5 खां 8 कलाक जेको आहे जेके उनखां सवाइ आहिनि फीडर एक्सप्रेस खां सवाइ उहा बिजली वञे थी त बिजली जी जेकी सूरत हाल आहे का सुठी न आहे जेके उते टेम्परेचर आहे उहो 46 खां 50 जे विच में वेरिएट करे थो ऐं जेकी उनजी तपिश आहे उहो जेके ई डिवाइसिस आहिनि नवां उहे ॿुधाइनि पिया त तव्हां वटि 55 फील लाइक 55 माना 55 जेतिरो माना उनजे सूरत हाल आहे पर उहा ओरिजिनली 47 48 आहे पर उहा बि हिकिड़ी उनजो जेको असरु आहे उहो घणो थो रहे सुबुह जो 11 खां गर्मी शुरू थिए थी त राति जो 9 ताईं थधि थियण जो इलाइक़ा माना थी नथा सघनि छो त जेके वण बि न आहिनि दरिया में बि पाणी न आहे त हिकिड़ी शदीद सूरत हाल आहे लोड शेडिंग जे करे। अच्छा ममताज़ अव्हां जेका चोरी वारो ज़िक्र कयो त हिकु तरफ़ चोरी पई थिए त चोरी खे रोकण लाइ हुकूमत कहिड़ा इक़दाम पई खणे? कुझु कंदा आहिनि मिसाल कॉस्मेटिकल कंदा आहिनि जेके अहम इलाइक़ा हूंदा आहिनि उते 2 SDO बोतल करे छॾिया 2 लाइनमैन हटाए छॾिया बाक़ी त आम तौरु हाणे इहो हूंदो आहे त जेतिरी सख़्ती कबी आहे ओतिरो वधीक कमाइबो आहे त हीअ उन्हनि जी हिकिड़ी प्रैक्टिस हूंदी आहे त पोइ वधि में वधि थींदा आहिनि रोज़ु ट्रांसफार्मर फाटनि था हर पाड़े में हर ॻोठ में ट्रांसफार्मर जी मरमत लाइ माण्हू चंदा कराइनि था वरी वीचारा उहे 50,000 खां लख रुपयो था उहे भरीनि त हीअ चोरी जी माना हिकिड़ी सम्झो त लीगलाइज़ करे छॾी अथऊं जहिड़ो कर। ठीकु आहे। अच्छा फैज़ मां अव्हां वटि अचां पियो पर हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सिंध जे सूबाई वज़ीर जनाब इम्तियाज़ शेख साहब सां मालूम कंदासीं त शेख साहब हिन वक़्तु हुकूमत जो अलाइव आहिनि ऐं वफ़ाक़ी हुकूमत ऐलान कयो त असां लोड शेडिंग ख़तमु करे छॾी आहे उनजे बावजूदि जेको ममताज़ ज़िक्र पियो करे त सखर जी सूरत हाल आहे उहो त ओवरऑल सॼी सिंध ऐं सॼे मुल्क जी सूरत हाल आहे त हीअ हिन तमामु तर मामले खे मुहकी ॾींदा। शेख साहब मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं अचे पियो? अच्छा असांजो राब्तो मुनक़तअ थियो आहे राब्तो कटिजी वियो आहे जीअं असांजो हिकु दफ़ो ॿीहर राब्तो बहाल थींदो त असां इम्तियाज़ शेख साहब खां ज़रूरु मौक़िफ़ मालूम कंदासूं ऐं त सिंध हुकूमत छा 18 तरमीम खां पोइ पंहिंजे सिर के क़दम खणी सघे थी पई। अच्छा फैज़ अव्हां ॿुधाइजो त सखर हैदराबाद रीजन जी छा सूरत हाल आहे उते गर्मी केतिरी आहे ऐं उनजे मथां जेका बिजली जी लोड शेडिंग आहे उहा केॾो अज़ाब बणियल आहे आवाम जे मथां? असल जेका गर्मी आहे सिज पंहिंजूं अखियूं ॾेखारणु शुरू कयूं आहिनि ऐं जेको सिंधी जो असां मुहावरो इस्तेमालु कंदा आहियूं त गर्मी अहिड़ी आहे जो दरे घटि कां जी अखियुनि में निकिरे थी उन सूरत हाल में जॾहिं तव्हां वटि बिजली मौजूदु न हुजे त पोइ जेको शहरी आहिनि उन सां कहिड़ो हशर थींदो हूंदो इहो त ख़ुदा ॼाणे थो ॿियो शहरी ॼाणनि था। एस्को ते ऑपरेट करे थी असां वटि हैदराबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी जेका दरे घटि जामशोरो ऐं ठट्टो बदीन बींदे थरपारकर ताईं त असां वटि जेके शहरी इलाइक़ा आहिनि उते 12 खां 16 कलाक ताईं लोड शेडिंग थिए थी ऐं जेके बहराड़ी जा इलाइक़ा आहिनि उते 18 खां 20 कलाक का लोड शेडिंग आहे। इहो अज़ाब भोगणो पवे थो जेके शहरी आहिनि ॻोठाणा इलाइक़ा आहिनि उन्हनि खे ऐं चोरी जेका आहे उहो जीअं मुमताज़ साहब ॿुधायो त सख़्ती कबी इन करे आहे त जीअं वधीक कमाए सघिजे। हैदराबाद में सरेआम चोरी आहे बल्कि पूरी सिंध में इसको रीजन में सरेआम चोरी आहे उनखे न ऑफिसर मुअतल थियनि था न अमलो मुअतल थिए थो ऐं जेके सारिफ़ आहिनि बिजली मीटर ते इस्तेमालु कनि था उहे जेके आहिनि उन चोरी जे अज़ाब खे भोगीनि था डिडक्शन बिल उन्हनि ते लॻनि था ओवर रीडिंग बि उन्हनि ते थिए थी ऐं अहिड़ी तरह जुलाई जेको बिजली जी सूरत हाल आहे उहा इंतिहाई परेशान कंदा आहे। अॼु जी आउं तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद सिंध ॿियो नंबर वॾो शहर आहे उनजो मार्केट वारो जेको इलाइक़ो आहे उहो मुख्य हब आहे मर्कज़ आहे मईशत जो जेके अनाज मंडी आहे तव्हांजो मार्केट जे इलाइक़े में ॿियूं अनेक शयूं आहिनि बाज़ारूं आहिनि उते जा जेके वापारी आहिनि उहे रस्तनि ते निकिता आहिनि लॻभॻि 2 कलाक धरणो वियो आहे त उन्हनि खे बिजली जेका आहे उहा प्रॉपर नथी मिली वञे। सोन ते सुहागो इहो या मुंडी ते टिके आहे त राति जो जेको आहे उहो गैस जी लोड शेडिंग थिए थी त जेके गर्मी जा सतायल सॼो ॾींहुं जा माण्हू मारियल आहिनि उहे राति जो गैस जे जेके जनरेटर्स ॾींहं जो हलाए सघनि उनजी बि जेका लोड शेडिंग ॾींहं जो बिजली कोन्हे ऐं राति जो गैस कोन्हे
ॾींहं जो बिजली कोन्हे, राति जो गैस कोन्हे। अच्छा मुमताज़ साहब, हाणे फ़क़ति बिजली ते भाइण जे बजाए ॿिया खोड़ सारा तरीक़ा आहिनि। मिसाल विंड पावर आहे, विंड पावर प्रोजेक्ट त हिन काफ़ी सालनि खां हले थो पियो, पर उहो असांखे मौसर थींदे नज़र नथो अचे, सिर्फ़ु हिकु अधु जाइ ते आहे। या सोलर आहे, हाणे सोलर जे तहत हुकूमत चाहे त आवाम खे सब्सिडी ॾिए, महांगी बिजली ख़रीद करण जे बजाए सोलर ते कंहिं हद ताईं बार बि घटि झको थी सघे थो ऐं आवाम खे रिलीफ मिली सघे थो, त आवाम हुकूमत इन्हनि पासनि ॾे छो न पई वञे? इहो सिंध हुकूमत सिंध सोलर प्रोग्राम शुरू कयो जी, अञा ताईं उहो 12 ज़िलनि लाइ हो। पहिरियों 8 ज़िला 4 ज़िला ऑपरेट करणा, जंहिंमें जैकबाद, घोटकियो, वरी थरपारकर जा ज़िला पहिरें मरहले में, उहे सिंध सोलर प्रोग्राम अञा ताईं शुरू न थिया, जंहिंमें सब्सिडाइज़ कयो वियो त कुझु हज़ार जेको आहे सरकार भरींदी, जेको आहे कुझु हज़ार मालिक भरींदो, ऐं उहो पर उहो शुरू न थी सघियो आहे। ऐं सब्स्टिट्यूट में ॿियो जेको शहरनि जे अंदरि जीअं नंढा नंढा सोलर जेके आहिनि प्रोजेक्ट, उन सोलर सिटी क़ाइमु करण जो हुयो प्रोग्राम, त बाबा उन वसीले मुख़्तलिफ़ जेके मार्केट प्लेसिस आहिनि उनखे जेको आहे उतां बिजली विकिरो थींदी, पर उहो उन ते बि अमल न थी सघियो। ॿियो जेको फैज़ साहब ॿुधाए वियो, गैस जेको आहे असांजी पंहिंजी गैस आहे हितां जी, उहा बि अणिलब न हूंदी आहे, जंहिंमें न त माण्हू जनरेटर वसीले कुझु न कुझु पखे जे साम्हूं वेही ॾिसनि, उहा त रध पचाव लाइ बि हाणे न हूंदी आहे, उन में लोड शेडिंग थिए थी। ऐं लतीफ़ो त हाणे इहो थी वियो ॻोठनि में जेको 8 कलाक 18 कलाक बिजली न आहे, 4 कलाक हूंदी आहे, उन मां पुछंदा आहिनि हिन में लोड शेडिंग घणो केॾी महिल थींदी, ऐं बाक़ी 15 मिंटनि खां 10 मिंट वेंदी आहे। ठीकु आहे, तव्हां चओ पिया त बिजली अचे ई वञण लाइ थी, गैस जेको आहे उहा असांजी पैदावार आहे, उहा असां लाइ अणलब आहे, मथां वरी जेका गर्मी आहे उहा लिंग साण वारी गर्मी आहे। हिन तमामु तर मामले में हुकूमत जी जेका कारकर्दगी आहे उहा किथे बि नज़र न पई अचे, फ़क़ति ऐलाननि ते बीठल हुकूमत आहे। हुकूमत जॾहिं आई हुई त हिन पहिरियों ऐलान इहो कयो त असां बिजली जी लोड शेडिंग ख़तमु करे छॾी आहे। ऐं हिते अवां मुमताज़ ऐं फैज़ जी नाज़रीन अवां तफ़सीली ॻाल्हि ॿुधी त ऐलान त छा 18 कलाक जेका आहे उहा बिजली गुम आहे। हाणे हिन तमामु तर मामले में हीअ मारूड़ा फ़क़ीर कंहिं ॾियनि दाहिड़ी, इहो सुवालु आहे। ऐं हिते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।